कंदकोट में मजलिस वाहिदुल मुस्लिमीन कश्मीर पारां मेयर फाइक अली जखरानी की अगवानी में अमेरिका, जॉर्जिया ऐं ईरान के जनरल कासिम सुलेमानी के शहीद करण वारे अमल खिलाफ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अमेरिका खिलाफ नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमेरिका जी तबाही अचण वारी आहे, उहो मुसलमाननि जो कातिल आहे। डोनाल्ड ट्रंप हमेशा ईरान खिलाफ जंग जो ऐलान कंदो रहंदो आहे। इन्हनि चयो त आलमी बिरादरी खे अपील कंदे मुतालबो कयूं था त अमेरिका जे हमले जो नोटिस वठे। रिपोर्ट नज़ीर मिरानी, कंदकोट।